गुलाम शबीर चांडियो शामिल आहिनि। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। नूरियाबाद भरिसां मोटरवे ते मुसाफ़िर बस ऐं कोस्टर कल्टी थी पियो आहे। ॿारड़ी ऐं औरत समेत 4 ॼणा फौत थी विया आहिनि। 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौतियुनि में शहदाद कोट वासी अलीजान मक्सी, लाड़काणे वासी गुलाम शबीर चांडियो शामिल आहिनि। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नूरियाबाद भरिसां मोटरवे ते मुसाफ़िर बस ऐं कोस्टर में कल्टी थी पई आहे। ॿारड़ी औरत समेत 4 ॼणा फौत थी विया। 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। नूरियाबाद भरिसां मोटरवे ते मुसाफ़िर बस ऐं कोस्टर कल्टी थी पई। ॿारड़ी ऐं औरत समेत 4 ॼणा फौत, 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। फौतियुनि में शहदाद कोट वासी अलीजान मक्सी ऐं लाड़काणे वासी गुलाम शबीर चांडियो शामिल आहिनि। नूरियाबाद भरिसां मोटरवे ते मुसाफ़िर बस ऐं कोस्टर कल्टी थी पई। ॿारड़ी ऐं औरत समेत 4 ॼणा फौत थी विया आहिनि। 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौतियुनि में शहदाद कोट वासी अलीजान मक्सी ऐं लाड़काणे वासी गुलाम शबीर चांडियो शामिल आहिनि। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे।